ब्रेकिंग न्यूज़ आए थे हमारे साथ शेयर करें। शिकारपुर में अनाज मंडी के वापारियों जो बदमनी खिलाफ धरणो रोड ब्लॉक के विया है। पुलिस वापारी खां थियल फुर्जी रक़म वापस कराए तहफ़ुज़ फराहम करे। वापारी जो चवण है हफ़्तो अॻु वापारी रियाज़ पठान खां 50 लख फुर थियण जो वाक़ियो पेश आयो। पुलिस तरफ़ां उपा न वठण ते वापारियुनि पारां अॼु धरणो हयो वियो। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे शिकारपुर में अनाज मंडी के वापारियुनि जो बदमनी खिलाफ धरणो जारी है। रोड ब्लॉक कयो वियो आहे। पुलिस वापारी खां थियल फुर्जी रक़म वापस कराए तहफ़ुज़ फराहम करे। वापारियुनि जो चवण है हफ़्तो अॻु वापारी रियाज़ पठान खां 50 लख फुर थियण जो वाक़ियो पेश आयो। पुलिस तरफ़ां उपा न वठण ते वापारियुनि पारां अॼु धरणो हयो वियो आहे। शिकारपुर में अनाज मंडी के वापारियों जो बदमनी खिलाफ धरणो रोड ब्लॉक। पुलिस वापारी खां थियल फुर की रक़म वापस कराए तहफ़ुज़ फराहम करे इहो चवण है वापारियों जो। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद जामड़ो। जी रशीद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, अॼु शिकारपुर जा अनाज मंडी आहिनि उन पंहिंजे कारोबार दुकाननि खे तालाबंदी करे लाड़काना शिकारपुर रोड ते एहतिजाज कयो आहे। जंहिंमें सभई वापारी आहिनि उहे एहतिजाज करे रहिया आहिनि। जंहिंमें ईंदड़ विंदड़ जेका ट्रैफिक आहे उहा मुअतल आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदोमांव त हिकु हफ़्तो अॻु ॾोहारी कांटे जे वापारी रियाज़ पठान जे अंदरि दुकान में दाख़िल थी उन 50 लख रक़म जेका उहा फुर करे विया हुआ। जंहिंजो पुलिस 8 ॾींहं जेका उहा मोहलत वरिती हुई जंहिं बदि उन्हनि जो तदारुक न थियण ख़िलाफ़ जो हिकु दफ़ो ॿीहर जेके वापारी आहिनि उहे ॿाहिरि निकिरी आया आहिनि। जंहिंखां पोइ अॼु एसएसपी शाहज़ेब चाचड़ डीएसपी शाहजहान शाह खे मुक़ररु करे वापारियुनि सां ॻाल्हियुनि करण लाइ मोकिलियो आहे। जंहिं बैदि पुलिस ऐं वापारियुनि में ॻाल्हियूं कामयाब थी वियूं ऐं धरणो ख़तमु थी वियो आहे। जी ठीक है, मेहरबानी रशीद अपडेट करण लाइ।